अस्सलाम वालेकुम मुंहिंजा यूट्यूब साथियों में तव्हां ख़ुशि ऐं ख़ैर सां हूंदा। साथियों, थधि ॾाढी शदीद आहे। थधि जा ॾाढा असर आहिनि हिन महिल। हालत इहा आहे जो हथ बि ॾकनि पिया। वीडियो तव्हांखे लुॾंदे महसूसु थींदी हूंदी। साथियों, अॼु वरी नाविल, रोमांस, कहाणी, तारीख़ खां हटी करे हीअ फ़लसफ़े जा किताब आहिनि ॿ जेके तव्हां जाॾो मां पेश कयां थो पियो। हिकिड़ो आहे मग़रबी फ़लसफ़े जी मुख़्तसिर तारीख़, थालिस खां कांट ताईं। साथियों, इहो बि हिकिड़ो ॾाढो कांट खे त असां पढ़ियो आहे, मूं ॿुधो आहे थोरो घणो, बाक़ी थालिस जी ख़बर न। ऐं ॿियो आहे जदीदत पुॼाणा ऐं बेठिकियत पुॼाणा, पोस्ट मॉडर्निज़म एंड पोस्ट कॉलोनिज़म। हीअ डॉक्टर मुबारक लाशारी जो आहे ऐं हीअ आहे मुश्ताक जरवार जो। साथियों, डॉक्टर मुबारक लाशारी खे मां साम्हूं ॿुधो बि आहे ऐं साईं जा किताब पढ़िया आहिनि। बाक़ी मुश्ताक जरवार मुंहिंजे लाइ नओं आहे, उन खे किताबी सूरत में मूं न पढ़ियो आहे। हीअ किताब फ़लसफ़े जे हवाले खां, जदीदत पुॼाइण जदीदत जे हवाले खां जेको आहे सो किताब आहिनि। फ़लसफ़े आयो पसंदि जा शोबो आहे त तव्हांजो आहे, ऐं जदीदियत पुॼाणा आहे त तव्हांजी हीअ किताब पढ़ी सघो था। किताब ॾाढा बाक़ी हिकिड़ो हे ज़ुल्म था कनि पब्लिकेशन, हीअ हुजे या हीअ हुजे। साथियों, ईअं न कयो असां मजबूर थी वञूं किताब न वठण ते, सिर्फ़ु तव्हां पब्लिशरनि जा रवैया ॾिसी करे। साथियों, हीअ ॾिसो, हिन जी आहे 300 रुपया क़ीमत ऐं 112 पेज। ऐं हिन मां बि तव्हांखे सॼो हीअ बि आहे 300 रुपया ऐं जेको आहे सो 96 पेजिस। हिन जी शाया थियण जी तारीख़ इहो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कॾहिं शाया थियो आहे। हीअ सेप्टेंबर 2023 ऐं हीअ जेको आहे सो छापो ॿियों हाणे आयो आहे। छापो पहिरियों 2011, छापो ॿियों 2023। त ॿई पेजिस जो थोरो फ़र्क़ु आहे ऐं साइज़ जो थोरो फ़र्क़ु आहे, पर क़ीमतूं 96 पेजिस जूं दोस्तो क़ीमत एॾी मुनासिबु न आहे। पनो महांगो थियो, हाणे पनो सस्तो थियो आहे। महिरबानी कयो पब्लिशर, महिरबानी कयो पब्लिशर, क़ीमतूं घटायो। ऐं हीअ साथियों, हीअ जेको आहे थोरो तारीफ़ कराईंदो हलां फ़लसफ़े मग़रबी फ़लसफ़े खां। जेको आहे सो फ़लसफ़ो हिन काइनात, फितरत ऐं समाज में थियल लकान जो मुशाहिदो ऐं अभ्यास करे थो। फ़लसफ़ो असांजे हिन काइनात, फितरत ऐं समाज में ठहियल ठुकियल फ़रसूदा ख़्यालनि ते शक करे उन्हनि जो सुवाल उथारे थो, उनखे चैलेंज करे थो। तंहिं करे इंसानी फ़िक्री तारीख़ फ़लसफ़े तमामु घणी अहमियत रही आहे। उहो फ़लसफ़ो ई आहे जंहिं इंसान खे शयुनि ते शक करणु, उन्हनि ते सोचणु, उन्हनि ते सुवाल करणु, उन्हनि खे दलील ऐं मुतलक़ साबित करण जी सघ ॾिनी आहे। इंसानी फ़िक्री तारीख़ जेके रोशन ख़्याल, तरक़ी पसंदि, सेकुलर ख़्याल आया आहिनि, उन अॻिते वधाइण ऐं बुनियादी किरदारु दुनिया जे मुफ़क़िर फ़लसफ़े जो आहे। जॾहिं त को बि समाज फ़लसफ़े जे बुनियादी ख़्यालनि खे सम्झण खां सवाइ अॻिते वधी न सघियो आहे। उनजो जदीद दौर जिते हिकु तरफ़ टेक्नोलॉजी हिकमरानी आहे, इंसान लाइ हर ॾुखिए खां ॾुखी ऐं नामुमकिन शइ टेक्नोलॉजी सबबु मुमकिन या आसान थी पई आहे। इंसान वटि ॼाण जी रसाई तमामु घणी सवली घणाई थी पई आहे। साथियों, हीअ थोरो तारीफ़ न मुख़्तसिर फ़लसफ़े जे हवाले खां। ऐं हीअ जेको आहे सो बाक़ी चैप्टर्स मां तव्हांखे ॾेखारियां थो त हिन में कहिड़ा चैप्टर तव्हांखे वणे त तव्हां पाण वठी पढ़ी सघो था। हीअ साथियों चैप्टर्स आहिनि: यूनान जो फ़लसफ़ो, मादत पसंदि, फितरत पसंदि फ़लसफ़ी, थालियस, अक़सामिद, एनसेम्स, हेराक्लिटस, एडोक्लिस, इथागोरस, डेमोक्रिटस, एपोक्रेटस, लेक्सिस, पैथागोरस, एलियाई, मुक़्त फ़िक्र, सोफिस्ताई फ़लसफ़नि जो पस मंज़र, फ़लसफ़े जो नओं दौर अरस्तू खां पोइ जो फ़लसफ़े तरीक़ूं, बाब चौथों मग़रबी फ़लसफ़ी। साथियों, हिननि ते इहे असांजे दोस्त कलम खयो आहे। तव्हांखे उमेद त तव्हांखे हीअ किताब तव्हांजे लाइ कुझु चङो साबित थींदो। जेकर तव्हां पढ़णु चाहियो, तव्हांखे चैप्टर ॾिसी लॻो त हीअ किताबु पढ़णु जहिड़ो आहे त किताबु वठी पढ़ी सघो था, न त तव्हां राति जा रहिणा आहियो। ज़रूरी कोन्हे त हर किताबु वठिजे ऐं हर किताबु पढ़िजे। किताबनि में चूंड हुजणु घुरिजे, सिलेक्शन हुजणु घुरिजे। सो साथियों, अहिड़नि जेको आहे सो किताबनि खे टाइम ॾियणु घुरिजे। फ़लसफ़े खे मुंहिंजी राय त सम्झणु घुरिजे, पढ़णु घुरिजे। ऐं साथियों, हीअ ॿियो किताबु आहे जदीदत पुॼाणा ऐं बेठिकियत पुॼाणा, मुबारक लाशारी। साथियों, ॿिन्ही जी ॻाल्हि इहा त ॿई तर्जुमान आहिनि, ॿई ओरिजिनल लिखियल आहिनि। अमर लिगारी छा थो चए, मां तारीफ़ कराईंदो हलां। डॉक्टर मुबारक लाशारी सां सिंधी ॿोली में जदीद अदब सर्ज लिखण जी तारीफ़ जो हिकिड़ो पासो उहो बि आहे, हू ड्राइंग रूम में अदबी
बज़ टाइप कल्चर खां वहूं वेंदो सफ़ा निज अवामी कचरियूं क्लासरूम डिक्शनरी यार जेको आहे सो पार्कनि तोड़े पाकड़ा होटलनि या सिटी किनी फ्री ॿाहिरां कुर्सियुनि लॻाए जॾहिं चांहि गरम सड़क ते टी तोड़े वॾी अदब सां चांहि रखंदा आम ख़ासि कचरियूं मचाइण ते यकीन थो रखो अली बाबा सिंड्रास जहिड़नि डाउन टू अर्थ डंग मुड़सनि जहिड़ो बेठिके तक़ात खां आजो स्कॉलर बाइकनि खे अदब जी इन तहरीकनि खां मुतासिफ़ करण मसरूफ़ आहिनि जिन जे बारे में या त दुनिया जे आला तालीम तदरीस इदारनि ॻाल्हियूं वञी थियूं या चंद लेखक अदीब पंहिंजे निजी बहस मुबासिलनि जे ज़िक्र कंदा डॉक्टर मुबारक लाशा जो हीउ किताबु जदीद पुॼाणा ऐं बेठिके पुॼाणा सिंधी ॿोली में इन करे बि अहम आहे जो जिन मौज़ूअनि ते हिन लिखियो आहे त सिंधी अदब में न फ़क़ति नवां आहिनि पर जेके इनफ़रादी मिसाल शायदि तौरु नसर मौजूदु आहिनि तिन खे दरियाफ़्त एक्सप्लोर करणु सख़्तु ज़रूरत आहे लॻभॻि मुनी सदी पोइ ते लूणी हणी जॾहिं ॾिसूं था त ख़बर पए थी समाज हिकु निगारी खां शुरू थींदड़ सिंधी कहाणी अञा जदीद ऐं क़दीम मस रखियो वियो आहे क़दम मस रखियो वियो आहे दुनिया में जदीद पुॼाइण या बहस न फ़क़ति चोटियल हुआ पर उन पेराई में तख़लीक़ अदब दुनिया भर जे अकेडमी या मशहूरु साल अदब मंडलियुनि आर्ट गैलरी ऐं म्यूज़िक स्टूडियोज़ में जॉब्स क्लबनि पंहिंजो धाको ॼमाए चुको हो ॿिए तरफ़ सिंधी ॿोली में नो आबादी बेठिकी अदब जे हवाले सां बहस त दरकिनार पर बेठिकत पुॼाइण अञा को बि बहस न छेड़ियो हो तॾहिं असांजा अदीब अलाए छो अदब मुताराफ़ थींदे नवनि लालनि जो नालो ॿुधी चपनि खां चुभ ॾींदा हुआ ॼण त चब ॾींदा हुआ ॼण त का करकरी शइ विच अची वई हुजेनि तोड़े जो गैरवादी तौरु हिकु वॾनि अदीबनि जी कमीज़ जी पुछ झले अदब जी मुहासागर मिलंदड़ खाॿे पासे का सींद कढंदड़ रोमियो जूलियट खां उहा बि ख़बर न हूंदी त संत तख़लीक़ कहिड़ी कल्चर जहान जे परचाक ॿिए जंहिं सूरत में डॉक्टर मुबारक लाशा ॾेई तोड़े पढ़ी लिखणु शाइरी तौरु फिक्शन जे मुताले मुसालनि खे अहिड़ियूं शयूं ॻोल्हे लखनि आयो आहे साथियो ई थोरो तारीफ़ हुयो जंहिंखे मूं ज़रूरी सम्झो त कंहिं किताबु मिले थो मार्केट में मिले थो पर महांगा अथव त वठो तव्हांजी दिलि आहे न वठो तव्हांजी दिलि आहे साथियो हीउ जेको आहे सो हिसो पहिरियों आहे अदब में जदीद पुॼाणा छा आहे जदीदियत छा हो ऐं हिसो ॿियो आहे बेठिकियत पुॼाणा छा आहे हीअ चैप्टर्स आहिनि अगरि की चैप्टर ॾिसी तव्हांजी दिलि कढे थी किताब वठण त बिस्मिल्ला जिन जन बि दोस्तनि हॉलीवुड जी शाहकार फिल्म ग्रेट स्केप न ॾिठी आहे उन्हनि जो मालूमात आज़ाद इन फिल्म जी शुरूआति अज़ीम जंग तो हिकु क़ैद खाने में थिए थी साथियो हीअ असांजे किताब जेको आहिनि सो अदब ऐं फ़लसफ़े जे हवाले खां आहिनि अगरि किताब तव्हांखे वणनि था त चैनल खे लाइक कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा वीडियो खे लाइक कंदा तव्हांजा लख लाइ साथियो कमेंट्स करण जो आस कजे थो